नाज़रीन, कंडियारो खां असां रिपोर्ट शेयर कई है गुलाम नबी मंगनी। रिपोर्ट मूजिब कंडियारो के महराण स्कूलिंग सिस्टम में शानदार सकाफ़ती प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें स्कूल के उस्तादन और शागिर्दन समेत वालदेन और तालीमी दोस्तन रोशन अबड़ो, गुलाम मुस्तफ़ा चन्ना, मोहम्मद रमज़ान पुनियो, अरसलान मल्ला, राहिल मल्ला, अब्दुल बासित और बेन वॾी अङनि शिरकत कई। इन मौके ते महराण स्कूलिंग सिस्टम के एडमिनिस्ट्रेटर आफ्ताब हुसैन मल्ला ख़िताब कंदे चयो त असीं सिंधी मीडिया के सॾ ते सकाफ़ती दिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। अॼु ॿारड़ा बेहद ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। सिंध जी सकाफ़त 5 साल पुराणी आहे। हिन वालदेन सां मुखातिब थींदे चयो त पंहिंजी औलाद खे तालीम सां नवाज़ियो। हमेशह उहे ई क़ौमियूं तरक़ी कंदियूं आहिनि जंहिंमें तालीम जो शऊर हूंदो आहे। इन मौके ते शागिर्दनि तमामु बहितरीन अंदाज़ में सिंधी सकाफ़त, बेहतरीन गीत ऐं टैबलोज़ पेश करे तक़रीब में वाह वाह कराए छॾी।